बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु अल्हम्दुलिल्लाह ईद खे त 2-3 ॾींहं गुज़री विया। मौलाना अब्दुल करीम साहब सां मुलाक़ात कोन पई थी सघे। मौलाना खे बि पंहिंजे हिसाब सां कमु, असांखे बि कमनि जी मौसम आहे। अॼु मौलाना मूंखे फासायो, मां मौलाना खे फासायो। वरी छा, मौलाना खे चयुमि त सिर्फ़ु ईद जो भाकुर पायो। मौलाना वरी प्लेट पेड़नि जी भरे इकराम कयो ऐं सॼा खाई करे आख़िरी बचायो अथव। अल्लाह ताला मौलाना जो इकराम क़बूल फरमाए। पर ईद जे हवाले सां कुझु लिखियोसीं, प्रोसेस में हुयो। बहरहाल अॼु दिलि घुरियो त मौलाना वटि अमांखे थोरो ॿुधाइजे त ईद जो भाकुर कीअं पाइजे, रुठल खे बि परचाइजे। हा, ईद जो ॾींहुं आहे भाऊ भलनि खां भलो है। ईद जो ॾींहुं आहे भाऊ भलनि खां भलो, दोस्त प्यार सभई भाकुर पाए मिलो है। दोस्त सभई प्यारा भाकुर पाए मिलो। ईद जो ॾींहुं आहे भाऊ भलनि खां भलो है। ईद जो ॾींहुं आहे भाऊ भलनि खां भलो, दोस्त भाइर सभई भाकुर पाए मिलो है। दोस्त भाइर सभई भाकुर पाए मिलो। को आहे ॾुखायल जे परचायो उनखे वञी, हली वञो उन ॾे ठाहियो उनखे वञी। को आहे ॾुखायल जे परचायो उनखे वञी, हली वञो उन ॾे ठाहियो उनखे वञी। राज़ी थींदो ख़ुदा ॾींदो उनजो सिलो है। राज़ी थींदो ख़ुदा ॾींदो उनजो सिलो, दोस्त भाइर सभई भाकुर पाए मिलो है। दोस्त भाइर सभई भाकुर पाए मिलो। मोहबत जैसा नाहे तंहिंखे ईद मुबारक ॾियो। ईद भलारे ॾींहुं सदके माफ़ कयो। मुस्लमानी तरीक़े सां गॾिजी यार मिलो है। मुस्लमानी तरीक़े सां गॾिजी यार मिलो। दोस्त भाइर सभई भाकुर पाए मिलो है। दोस्त भाइर सभई भाकुर पाए मिलो। ईद जो ॾींहुं आहे कलंदर भलनि खां भलो है। ईद जो ॾींहुं आहे भाऊ सभिनि खां भलो, दोस्त भाइर सभई गॾिजी ईद मिलो है। दोस्त भाइर सभई भाकुर पाए